मुझो शी पुट अध माण्हू थी पियो आहे। अञा चई तो न रो की न रोईंदुसि। मां साथ चई त वेहां जे चई त वञा, बाक़ी हाणे रोण मूं छा वरंदो। तू ॿुधाई तो गोॾे में धक लॻो अथसि न? हा, डॉक्टरनि ख़तरो ज़ाहिर कयो आहे। त पोइ गोॾो मुश्किल सां थिएसि मां साथ। अल्लाह अल्लाह जो रसूल कंदो, नओं बनो थी ईंदो, दुश्मननि जी हाव ते मुंहुं न ॾींदो। ॿुध तूं मूंखे वठी हल। काॾे? यूसुफ ॾे। मूं सम्झो लाहौत थी चवीं। मां छा वञी कंदसि होॾां? मूं त यूसुफ लाइ चयो। मां साथ मुलाक़ात ते बंदिश पयल आहे। तूं छो मिली आयो आहींसि? हिकिड़ो सिपाही लाहौती हो, तंहिं मुंहिंजी चोरी हुन सां मुलाक़ात कराई। छा थींदो मुंहिंजे बचड़े जो? कीअं इलाज थींदुसि? तूं परेशान न थी, मां खेसि छॾाइण जी पूरी कोशिश कयां थो, ऐं इलाज जी बि। सदको वॼाई मां साथ तो था। हाय हाय, वरी चऊं मां साथ त मुंहिंजो विहांउ ठरे। मां साथ हाणे महिरबानी करे तूं वञ, वञी मुंहिंजे यूसुफ जी त कर। माना वारस न वे वञे? हा वञी देर न कर न। दिल त चवे थी वारस वेहे मां साथ। वारस वेहे वेहे पंहिंजी मां साथ सां कुर्ब कचहरियूं करे। ॾिस ॾिस पंहिंजी ज़बान संभाल। ये काती खणी ज़बान न कटे छॾी। मुंहिंजा हथ वॾे हलनि छा? वात बंदि कर तूं बि। छोकिरी, वारस वञे थो, एॾो वालूर न वञ। वारस वेहे आ पंहिंजी मां साथ सां मिठड़ियूं कचहरियूं करे आ। वञे मुंहिंजे फटनि ते वधीक लोड़ न पियो कर। मूं जीर ॾिना अथमि छा? ख़ुदा अंदरि साड़ियो थी। छो त यूसुफ जे करे अंदरि फटियो पियो आहे। मथां वरी तूं यखी हणी मुंहिंजो दिलि थी ॿारी। कोन ॿारी थमाई, साड़ में सड़ी वई आई, असुल कोयलो थी वई आई। निभागी बुरी बला जो मुंहुं ई बर में हुजेसि। कई हुई ॾाइण हमेशह जे लाइ त उते रहंदसि, वरी निभागी धिका खाई मोटी आई। नांगण हूंदी आहे पाण। मां माइटनि में हमेशह लाइ वञण लाइ कोन चयो हो, पर मुंहुं हणी मोटण जो चयो हो, ऐं मुंहुं कुटाए मोटी आई हुई। ऐं को मान ज़रो ते हुजई त रहण बि ॾिनई न। निकर घर से, निकर घर मां त कयई न सोगो। तुंहिंजे के वटनि जो घर आहे? हा, असांजो घर आहे। सवलो ॻाल्हाईंदी कर। वेहणो अथई त माठ करे वे, न त हल रस्तो पियो अथई, वञ पेके। सोणी चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे न वणे। ठीकु आहे, मूं बि सोचे छॾियो आहे। अचे यूसुफ त चवां थी त मुंहिंजा ज़ेवर चोराए वई आहे तुंहिंजी माउ सगोरी। दिमाग़ त कोन ख़राब थियो अथई? छा थी चई? ASP सनम पई ॻाल्हायां, फरमायो। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। मां चाहियां थो इन यूसुफ जी सपोर्ट करणु छॾे ॾे। मूं का बि सपोर्ट नाहे कई यूसुफ जी, तव्हां मालूम करे सघो था। मूं मालूम सभु कुझु करे छॾियो आहे। तूं रुगो पंहिंजो पाण खे संभाल। सरदार साहब, हर तूं करे न ॻाल्हा। मां तव्हांजी न, सरकार जी मुलाज़िम आहियां। तव्हां नथा ॼाणियो त यूसुफ जो बाबा सां तकरार आहे। ओए मूंखे एतिरो ॿुधाए, तूं बार बार तोड़े छो था अचनि? मुंहिंजी ऑफिस में को बि अची सघे थो। मूंखे थी पढ़ाई? हाँ, आम माण्हू कंहिं ऑफिसर सां कीअं थो मिली सघे? अची ऐं मिली सघे थो। सरकारी ऑफिसियूं सिर्फ़ु ख़ासि माण्हुनि लाइ न आहिनि हूंदियूं। मां चाहियां थो इहो रोब सां ॻाल्हाइण छॾे ॾे। रोब सां मां न, अव्हां पिया ॻाल्हायो। तुंहिंजी लहजे में जेको रोब आहे न, मां इहो रोब हिकिड़े मिंट में कढी सघां थो। तव्हांखे रोब लॻे थो त मां छा थी करे सघां? पंहिंजे घर खे बि नज़र में रख। नज़र आहे मूंखे पंहिंजे घर ते? को जुरत करे त ॾिसे। धमकी तव्हां था ॾियो, तूं करे तव्हां पिया ॻाल्हायो, मां न। मां तोखे अॻ में बि चयो आहे ऐं हाणे बि चवां थो,
त मूंखां थोरो पासो करे गुज़रंदी कर, किथे खंभिजी न वञे। सरदार साहब ग़लति फहमी मां निकिरो हाणे। ना इंसाफ़ियूं अॻु बर्दाश्त कयमि, हाणे न थींदियूं। मां नथो चाहियां तकरार। मूं त तसवुर बि न कयो आहे। का बि ॻाल्हि साबित कयो पोइ मूंखे चओ। बाक़ी हिकु ॻाल्हि त हा चओ। बाबा साईं जी ज़मीन जा समूरा कागज़ मां घुराए वरिता आहिनि। ओ अकुल जी चरी, कागज़नि सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे? हिट जेरनि जा खाता ई तब्दील थी वेंदा आहिनि। मां तव्हांजी इज़त कंदे गुज़ारिश थी कयां त तव्हां हिन ॻाल्हि खां मुड़ी वञो। वरी बि चवां थो त मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। जेकॾहिं मुंहिंजे कंहिं बि मुखालिफ़ खे अहमियत ॾींदीअ न त गोली कान लभंदी। इहा मुंहिंजी मर्ज़ी आहे ऐं मुंहिंजी मर्ज़ी ते तव्हां पंहिंजी मर्ज़ी नथा मरे सघो। छा करे? मां त सोच जे अहिड़े गहरे समुंड में लथल आहियां जितां निकिरणु मुमकिन ई न आहे। नवाज़, मां तोसां गॾु आहियां, हुकुम त कर। हाकिम भाउ, तुंहिंजी हर सलाह दुरुस्त आहे, पर छा कजे, उहो मूंखे हिकु पल लाइ बि पाण खां अलॻि करणु नथी चाहे। ऐं तूं? मां बि एतिरो बहस न आहियां जो हुनजे जज़्बनि खे साड़े खाक करे छॾे। पर तोखे ख़तरो आहे अदा। भाउ हाकिम, जॾहिं इंसान बाहि जे आड़ा में लहंदो आहे न त पोइ दूंहें खां न हेठिजंदो। दूंहों किथे, उते त हर शइ सड़ी राख थी वेंदी आहे। मोहबत अहिड़ी बाहि आहे जंहिंमें वक़्तु साड़े खाक करे छॾींदो आहे, पर उहा खाक गुलाबनि जी पनखिड़ियुनि जी महकार बणिजी वेंदी आहे। मोहबत साह जो सॻो हूंदी आहे, जुड़ियो रहियो त साह खजंदो रहंदो, जेकॾहिं टुटी पियो त माण्हू मरी वेंदो। मुंहिंजे लाइ त साह बि तूं ऐं सॻो बि तूं आहीं, ऐं तूं आहीं त मुंहिंजो साह बि खजंदो आहे, परे वेंदो आहीं त दम निकिरणु लॻंदो आहे। मां बि तोखे नया ॾिसंदो त दिलि खां धड़कण बि विसरी वेंदो आहे। सलीम, मां केतिरी न ख़ुशि नसीब आहियां जो मुंहिंजा ख़्वाब सचा थींदा आहिनि। सचो प्यार हमेशह ख़ुशि नसीबनि खे नसीब थींदो आहे। विछोड़ो न कजांइ। इहे ॻाल्हियूं त मां सोचे बि नथो सघां। पूरी ज़िंदगी तुंहिंजे नाले ई आहे। मुंहिंजो बि तोते एतबार आहे। सनम तो त सोचियो हूंदो त सलीम बेवफ़ाई करे वियो, पर मां कहिड़ी मुसीबतनि में आहियां तोखे त का बि कंजन कोन्हेगा। खुदूअ खे जापियो कयो आहे, पाण ई अची वेंदो। बसि हलण जहिड़ो बाहि अलाए न। हाणे घुमण फिरण जहिड़ो त हूंदो, जेकर हुजे हलण जहिड़ो न त पाण ई अची वञे हा। पर तकलीफ़ वॾी अची वियसि। वाक़ई यार, अरे मूं त तव्हांखे चयो न त हथ हल्को रखिजो, पर न तव्हां हथ खे वधाए छॾियो। पाण ई त चयो हुई त न बचे, हाणे वरी फिरी वियो हुई। चुप, आस्ते ॻाल्हाए, आस्ते। फितर खे बि कन उधार को ॿुधी न वठे। अरे मां यूसुफ ते उछल जे लाइ इहा ॻाल्हि कई हुयमि त भोतार ते हमिलो थिए, कॾहिं मां तव्हांखे चयो त सफ़ा भोतार खे पूरो कयो। कमदार, हाणे तुंहिंजी ॿोली मटियल आहे। हा साईं, अॻु में उर्दू ॻाल्हाई थो, हाणे मां फारसी थो ॻाल्हायां। चुप त कयां न वञ थक, पोइ ॼाणे मौला। लॻे थो त सेको मिड़ी सवायो अची वियुसि। कंहिंखे सेको अची वियो आहे मुराद? अरे कंहिंखे बि न खुदू, यूसुफ जी था ॻाल्हि कयूं। बराबरि यार, कमदार हुजनि त तो जहिड़ा हुजनि। अरे मतिलब कुझु बि न कमदार, सरदार हाणे आराम में आहे। ठीकु आहे, मां हलां थो, भोतार खे ॿुधाइजांइ, बाद में मोटी थो अचां। हलो हलो हलो। ही वठो बाबा। हिनखे मैं छा कंदुसि? ही फोन आहे, कंहिं वक़्तु बि मूंसां हाल अहिवाल करे सघो था। अम्मा इहो त भलो कई, पर असांखे हलाइण कीअं अचे? अम्मा सम्झायां थी तव्हांखे, मूं पंहिंजो नंबर हिन में सेव करे छॾियो आहे। छा कयो अथई अम्मा? सेव अम्मा, माना महफ़ूज़। हिकिड़ो कमु कजे,
हिन में जेको तुंहिंजो पंहिंजो नंबर आहे न आसान सिंधीअ में लिखजांसि, ठीकु आहे? जी बाबा ईअं ई कयो अथमि, तव्हां ॿिन्हिनि खे ॿुधायां थी। ज़रूरत त हिन जी कान्हे, पर ख़ैर आहे, कम जी शइ आहे। ज़रूरत इन जी बि आहे त सनम जी बि आहे सोजरा। मां त आहियां मां। किथे आईंदी आहे? सॼो ॾींहुं नौकरी। न मां, प्लीज़ ईअं न चओ। पुलिस त आहे न। मूं प्लीज़ चयो, पुलिस न मां। बाबा असांजे लाइ ॻाल्हि मिड़ई साॻी आहे, अंधी जहिड़ी पेके तहिड़ी साहुरे। फ़र्क़ु आहे बाबा। ख़ैर सरदार तव्हां सां खोस न कंदो हाणे ज़मीन लाइ। आयो हो छा? फोन कई हेकर, मूं बि दिमाग़ ठिकाणे लॻायोमांसि। न खेॾ खपरनि सां सनम, इहे खाई विझंदा आहिनि। बाबा हे डंगी ते देरी कोन कंदा आहिनि, इहे जेकॾहिं मुल हुजे न मुल सम्झो जेरा अथई। बाबा परेशान न थियो, फ़ख़्र रब खे जुगाए ऐं डपु बि उन खां कजे। बाबा पोइ बि हिन अघ खां बच, सिर बचाइण सुनत आहे। बस हाणे बस बस। हिते तबियत पुछण आई या मातम करण आई? मालिक साईं, जे मां जा आंडा वठबा उहा रोईंदी न त छा कंदी? को पीच ॻाईंदी, सहरा ॻाईंदी। अदा सुणे जी सदा खणी ॿुधो पई सही। ॿिन्ही जी ॻाल्हि मां चङी तरह सम्झां थो। मूंखां वधीक तव्हांखे यूसुफ जी लोरी आहे। अबा अॼु मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुधी छॾ। जेकॾहिं मुंहिंजी यूसुफ ते इहा ॻाल्हि साबित थी न, त मालिक साईं ही ॾिस, ही मुंहिंजी सींद अथई। असुल थञ कान बख़्शींदीसांसि ऐं न ई कॾहिं उन घर वेंदसि। हा मई सोणी, सच ॿुधाई न, मूंखे बि ने थञी मारियो आहे, न त हवेलीअ में पेर रखण कोन ॾिए। मर्ज़ी जो मालिक आई मालिक साईं, जेकॾहिं मूंखे रोकी दे न त कड़ी कोन्हे तुस। अदा माण्हुनि खे बदिराइण, छोड़ाइण या मारण खां अॻु हक़ीक़त ते गौर कंदा कयो। इहे हरूभर कननि जा कचा न थियो अदा साईं। अदा तव्हांखे ख़बर आहे न त ग़रीब जी आह जल्दी अर्श ते पहुचंदी आहे। तुंहिंजो मतिलबु छा आहे? मां ग़लति आहियां? मां हरूभर माण्हू थो मरायां, मूंखे ॿियो को कमकार ई कोन्हे। हाणे तूं ॿुधाए त मूं ते हमिलो कंहिं कयो? छा मूंखे मलाइका मारे विया? ख़ुशी जी अदा, तुंहिंजी मर्ज़ी। ॻाल्हि का मुहाड़ रुगो पहुतान जे मथां पहुतान। भला जे मूं ते हमिलो यूसुफ नाहे कयो त पोइ ॿिए कंहिं कयो? अबा ॻाल्हि ॿुधो मालिक साईं, जेकॾहिं मुंहिंजे यूसुफ खां इहा ग़लती थी आहे ऐं तोखे पक आहे न, अबा बख़्श करीसि। ॾिस ही झोली अथई, माफ़ करे छॾीसि। बा पाऊं थी तुंहिंजे अॻियां हथ बता। बसि हाणे बसि, वधीक इलाज न कर। हाणे ते फोन कयां थो, छॾाए थो ॾियईं। पर जेके हमले में इन जा हथ निकिता न, त पोइ बख़्श कॾहिं बि कोन कंदोमांसि। अबा पोइ बहानो कर, अबा देर न कर। अमर तोखे चवां थी न, हाणे फोन कर, हाणे फोन करे मुंहिंजे बचड़े खे घुराबा, हथ थी बधई। माना त मूं ते एतबार कोन्हे, त पोइ फोन नथो कयां। हले था हिन एतबार कंदसि त किथे कंदसि, मूंखे एतबार आहे। पर मां आहियां न, तंहिंजे करे थी चवां कावड़ न कर। बसि मिड़ई पार त अथई मुंहिंजे बचड़े जी। चयोमांइ न, हल हलानी। औलाद लाइ सोने खां सच्ची से वञा पई। सरदार बुधू ख़ैर त आहे न? कमदार कुझु चयो अथई छा? सरदार साईं, कमदार त घणो कुझु चयो आहे।
ठीकु आहे, इहा ॻाल्हि सीने में सांडे छॾ। वक़्तु आयो त कीमो करे छॾींदोमांसि। वञाए जी सरदार। ख़बरदार, जेकॾहिं ॿीहर तुंहिंजूं ज़रियूं ॿुधमि न त सिधियूं गोलियूं सीने में हणंदोसांइ। छा सम्झई? पोइ छो मारींदे? मां चवां थो हाणे जो हाणे मारे छॾ। हाणे त हिन ज़िंदगीअ मां अड़िजी वियो आहे, तंग थी वियो आहे। तो जहिड़े खे त हिकु मिंट बि न छॾा हा। कमदार जे सिर मारियो आहे, चए तोखे ज़िंदा रखण लाइ चयो आहे। जाबर जे ज़ुल्म जे अॻियां चङा भला गोॾा खोले छॾींदा आहिनि। तूं चाहीं ये छा? पुलिस वही आहे छा यूसुफ साहब? शायद पिट लगी है। पिट त लॻंदी। चाची सोणी जो क्रोध पिट जे आचार आहे। मासात सोणी औलाद खे पिटींदी। छोकिरी कुछ ख्याल कर। तूं कीअं न पासो खणबो? मां साथ जो थी। छोकिरी, मां पासो कोन थो खणा, सच थो चवां। सच त तुंहिंजी मां साथ बि चवंदी आहे। छोकिरी, मूं तुंहिंजो जहिड़ो कोन लाणो। मां कोशिश करे यूसुफ खे पुलिस खां छॾाए आयो आहियां। पुलिस के फोन थी हुई, शायद सरदार कई हुयसि। सरदार ठरे थो जो फोन करे छॾाईंदो? मता मां साथ सोणीअ मिंथ कई हुजेसि। बराबर बघिड़ जो पेरव, सो बि जूते समेत। मञींदी उहे बि कोन। भला हाणे मूंखे इहो ॿुधायो, वारस वेहे या वञे? वञे, ऐं वञी पंहिंजी मां साथ जे घाटे में लॻे। शाबाश। नूरे, लिहाज़ रख। लिहाज़ जड़ा आहिनि ई कोन। चाची सोणी त ॾाइण आई ॾाइण। माठ करे बीह। मूं छा चयो तोखे? न चओ मांखे ॾाइण। हाणे ॿुधो, मोटियो आहीं त मटिजी वियो आहीं। मुंहिंजे अखियुनि ते ऊंदहि जी पट्टी। पट्टी लथी आहे त मां नज़र आई थी। हा, मूं अॼु ॾींहं ताईं ग़लति कयो आहे। जेको कुझु बि मूं कयो, ग़लति कयो। ग़लति? हा, मां पीउ सां अहिड़ो सलूक कॾहिं बि नाहे कबो। मां अंदरां हुते भाण वांगुरु घुरी वियो आहे। भला साॻियो यूसुफ आहीं या ॿियो सम्झ। मां माउ पीउ खां माफ़ी वठां त बि मुंहिंजी माफ़ी अल्लाह वटि बि क़बूल कोन थींदी। पुलिस पुरड़ियो थी त माफ़ियूं वठण हलियो आहीं। हाणे छॾ गिर के पाणी ॾे मूंखे। उथी पंहिंजो पाण पी, या मां अची न त हुनखे चओ मां वांदी न आहियां। पाणी प्यार।
चाहे ते कॾहिं बि फोन कोन कयां, पर इन माईअ सुहिणीअ रतु ई सुकाए छॾियो। तॾहिं छोरे यूसुफ खे छॾायमि। सच ॿुधी न, उनखे छॾाइण जे हक़ में मां कॾहिं बि कोन हुउसि, कॾहिं बि कोन। बाबा साईं, वो बि सरदार जो कमु सरपरस्ती हूंदो, हर कंहिंजो लिहाज़ हूंदो। इहो तूं न, पर तुंहिंजी पढ़ाई थी ॻाल्हाए, पढ़ाई। अड़े इन ख़्याल खे हण खॾ में। तूं विरसो संभाल, विरसो। मां ग़लति त न चयो बाबा साईं। ग़लति? सरासर ग़लति ई तूं। जेकॾहिं माण्हू नरम थींदो त पोइ असांखे सरदार केरु मञींदो? केरु ईंदो असांजी ओताक ते? ओताकूं आबाद तॾहिं थींदियूं जॾहिं डंडो फिरंदो, डंडो। जी तव्हां मुनासिबु सम्झो बाबा साईं। अड़े बाबा, ॿधी छोड़ी सही त माण्हू सिधा हूंदा आहिनि। जेकॾहिं गिहु सिधी आङुर सां न निकिरे न त आङुर खे टेढ़ो करणो पवंदो आहे। ॿी ॻाल्हि ॿुधाई, ओताकुनि ते ही जेके मंडल मतल हूंदा आहिनि न, उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोचड़े सां मतल हूंदा आहिनि, मोचड़े सां। मां तव्हांखे छा थो चई सघां बाबा साईं? मूंखे छा चवंदे? छा चवंदेड़े? तोखे कुझु बि न चवणो। तोखे बि मूं वांगुरु थियणो आहे, मूं वांगुरु। अड़े जेकॾहिं थधो थींदे त इहा ॿरियल बाहि बि विसामी वेंदी। पोइ ओताकूं वीरान थी वेंदियूं, वीरान। वो जेका कल कलो की छोरी एसपी थी आई आहे, उनजो मथो फिरी वियो आहे, पर मुंहिंजी रुगो तबियत सही थी। बाक़ी उनखे सिधो मां पाण कंदुसि, पाण। बाबा साईं प्लीज़ न कयो ईअं। उनजे पोयां त कमदार बि आहे, ऐं कमदार पोयां छा थो करे, छा तव्हां नथा ॼाणो? अड़े छोरा, तुंहिंजे दिमाग़ में तिॾी वेठा हुआ था? मां जेका तोखे नसीहत थो कयां उहा तोखे सम्झ में कोन थी अचे? तव्हांजी नसीहत अखियुनि ते बाबा साईं। कमदार खे तब्दील कपो, पर उन खां हिकिड़ो कमु वठिणो आहे। कहिड़ो कमु बाबा साईं? इहो मुंहिंजो कमु आहे, तूं हिन ॻाल्हि खे छॾ। ठीकु आहे बाबा साईं। ॻाल्हि ॿुधे, तो हुन छोकिरीअ जे माइटनि सां ॻाल्हायो या न? ज़ाला था चओ? बाक़ी कंहिंजे लाइ थो चवाए? मां ॼण माणे जी ॻाल्हि थो कयां। हुननि खे राज़ी कर त तव्हांजो निकाह करे पंहिंजी जान छॾायां। मां सुभाणे बाबा साईं वेंदुसि होॾां। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां आराम कयो, मां हाणे हलां थो। हा, तूं हाणे वञ, आराम वरी किथे आहे। जेसि ताईं इन कमदार खे कुतर कुतर करे इन जे जिस्म खे कुतनि खां न खाराईंदुसि, तेसि ताईं साईं मूंखे आराम किथे थो अचे? न, कॾहिं। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।